पिण चङो कम पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पिणी खे निमाज़ सुहिणिया मुझे करीम मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठारा रोज़ो सुहिणो अल्लाह खे ॾाढो वणंदो पर इन्हनि इबादतुनि खां वधीक अञा की ॿी इबादत जेका ख़ुदा खे बि ॾाढी वणंदी आहे मुंहिंजे मदीने जे मीर खे बि ॾाढी वणंदी आहे उहा कहिड़ी इबादत उहा ॿिए जे लाइ भलाई कर त मुंहिंजो रब बि राज़ी थिए त मदीने जो साईं बि राज़ी थी पवे दीन ॾाढो सवलो आहे जाने ॾाढो सवलो आहे पर तव्हां सां दीन खे सम्झो ई कोन्हे को नंढड़ा थिया जीअं समझदार थियासीं तव्हां असांखे बसि इहो ॿुधाए वियो देवबंदी हीअं बरेलवी हीअं शियो हीअं सुन्नी हीअं हिकु तव्हां असांखे दीन मुफ़्त में मिलियो क़दुरु अॻे ई कोन हुयो वरी अहिड़ा यार मिलिया जन हणी तव्हां असांजो बेड़ो ई ख़ैर सिधो करे छॾियो ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ हे दीन मुफ़्त में मिलियो अथई हिन दीन जो क़दुरु पुछणो अथई मुझे करीम मुस्तफा जे सहाबा हिकड़ो बयान मां मौजू ते मोते तो मुझे करीम मुस्तफा जा दीवानो हजरत बिलाल ॿुधो अथव नालो ॿुधो अथव हजरत बिलाल जो भला हजरत बिलाल जे बाबा जो नालो छा हुयो हिकड़ो सही ताज मोहम्मद ॿुधाईंदो बस हजरत बिलाल जे बाबे जो नालो रिबाह हुयो छा हुयो वरी जो छा हुयो आशिक जो नालो याद हुजे आशिक जे अबे जो नालो बि याद हुजे मुंहिंजा दोस्त मुझे करीम मुस्तफा जा दीवानो सुनो बिलाल एतिरो त सभिनी ॿुधो आहे उमैया बिन खल्फ जो ग़ुलाम हुयो मगर उन खां पहिरीं असुल कंहिंजो ग़ुलाम हुयो खबर ही कान्हे का अब्दुल्लाह बिन माजिद अब्दुल्लाह बिन जवाब जो अब्दुल्लाह बिन उन जो गुलाम हुयो अञा सुनो बिलाल इस्लाम जे दायरे में दाखिल कोन थियो उन अब्दुल्लाह बिन माजिद जे पुतन जो ठाहू को वलर हूंदो हुयो उन जी सार संभाल कंदो हुयो हिकड़े ॾींहुं मुस्तफा जो दीवानो अबू बकर सिद्दीक़ लंघे थो सैयदना सिद्दीक़ अकबर हजरत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु बिलाल ने निहारे चयो बिलाल ओ बिलाल इन पुतन खे पे तो ठाही सिंगारी इन पुतन ने पे तो निहारी हिकड़ो दफ़ो हलिया मुझे यार जो दीदार तक हिकड़ो दफ़ो हलिया मुझे महबूब जो दीदार कर हजरत बिलाल सुने के चौधर जो बचपन में गुजारे वियो तफसील में नथो वञा उन जो भेनरूं हुयो मां हुई नंढड़ो खानदान हुयो सुने बिलाल निहारे छा थो चवे तो सच थो चवे ई देवी दे कदे मुझे यार जो दीदार कर खबर पवई ओ मुसलमानो तव्हां सां बि खबर पवे त महबूब मुस्तफा जे पाक चेहरे में मुझे करीम रब ओ राज रखियो हो जेको हिकु दफ़ो ॾिसंदो हो सॼी ज़िंदगी जे लाइ अपो अमा विसारे मुझे करीम मुस्तफा जो ग़ुलाम बणिजी वेंदो हुयो सिद्दीक़ अकबर सोनो दावत ॾेई हलियो दावत ॾेई हलियो ये फकीर आशिक ताहिरी अॼु दावत ॾेई हलियो वींदो दावत ॾेई त हलियो वींदो पर जंहिंजे नसीबनि में भलाई हूंदी उहो ज़रूर उन ते गौर कंदो जेको लोचींदो उहो ई लहंदो जेको लोचींदो उहो ई लतीफ़ खे पढ़े जा जाना है जरूर जा जाना है जरूर ताता ना है तकलीफ को
सिंधी समझो था या उनके वो खोलिया जेके समझो था थे खणो माशाअल्लाह इते तो सभई अकाबिर वेठा आयो जा जाना है जरूर राता नागे तबीब को जुस्से सुरियो सूर तक करे बेजुबर पयो चवंदो पोई सिट दुखिया पोई सिट दुखिया सुने शाह लती भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो याद रखी छले दर्द पोथी दुआ दवा उन जी यार अगे बनाए छली दुआ घुर जब पोथी दिया प्यार पोथी दुआ महबूब अगे हूं दुआ महबूब हूं दो त इश्क थी दो पानी हूंदो त उन्य पे लगंदी सुणे लतीफ सरकार फरमायो सादन अञा लफ्ज़न में चवा जेसी तुझे डाठ में सूर न है तो के कहिड़ी खबर सही ताज मोहम्मद डाठ पढ़ंदो वा या सही गुल मोहम्मद डाठ पढ़ंदो वा या हाफिज हुबदार पढ़ंदो वा कहिड़ी खबर पर जॾहिं तोखे डाठ में सूर पयो मथे में सूर पयो सूर तंग कयो हुन खां पुछई दे खबर अदा मुझे डाठ में सूर चोदो फलाणी गोरी फलाणो मौलवी पढ़ंदो आ मना दर्द थींदो आ त दर्द वारो बि मिलंदो आ दर्द थींदो त दर्द वारो बि मिलंदो जे अंदर में प्यार थींदो त जो मदीने वारो बि मिलंदो प्यार थींदो त यार मिलंदो सिक थींदी त सुणो ईंदो सुणे सैयदना सिद्दीक़ अकबर दावत ॾेई हलियो वियो उन महिल त बिलाल तवज्जो कोन ॾिनो नालो ई अहिड़ो मुहम्मद नालो ही यार यार जो एड़ो रखी छदियो जो नालो ॿुधण सां कॾहिं सोचो थई अम्मा चवंदे त हिकु दफ़ो तुंहिंजा चप हिक ॿिए खे चुमी ॾींदा बाबा चवंदे अब्बो चवंदे त तुंहिंजा चप हिकु दफ़ो चुमी ॾींदा पर जे चवंदे मोहम्मद त हे चप ॿ दफ़ा भरे आख़िर हिक ॿिए खे चुमी ॾींदा ये जेके दुनिया जा सादरा माण्हू छो था चुमो असां नथा चुमो तूं पंहिंजे चपल खे त महिरबानी करे रोक तूं चई थो त आङूं न चुमो नथा चुमो असां बाहूं ॿधूं था हाणे तूं एतिरो कर मुंहिंजे करीम महबूब जो नालो बि वठ इन चपतर खे पंहिंजनि खे रोक त हिक ॿिए खे चुमी न ॾियनि हो चपल खे अञा चवंदो मोहम्मद ॿ दफ़ा चुमी ॾियण चइस इहो छा थो करी चपन खे रोक चवंदो नथो रोके सघां चइस तूं चपन खे नथो रोके मां हथनि खे नथो रोके सघां सुभान अल्लाह जीअं तुंहिंजा चप मजबूर आहिनि इहे मुंहिंजा हथड़ा बि मजबूर आहिनि दिलि खोले चओ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिलि पर का बि शइ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिलि पर का बि शइ सिंगार चीपी हो रखे सिंगार चीपी हो और मुझे महबूब जो मुरकड़ों का पीछया गाल टिड़ी भी रात लाए काटे भी मुझो सुनो अबू बकर सिद्दीक सब जो रज़ी अल्लाह ताला दावत ॾेई सुणे बिलाल खे हलियो वियो बिलाल पुतन खे बि हथड़ो हणे थो पियो साफ़ बि करे थो पियो दिल में यार जो ख़्याल बि अचे थो पियो अबू बकर दावत ॾिनी अबू बकर तॾहिं त अब्दुल्लाह नालो हुयो पर तव्हांखे सम्झ में कोन ईंदो इन करे तो मां अबू बकर सुणो चओ अबू बकर दावत ॾिनी वञा त सही केॾी महिल दिलि जे छा वञी कंदे
हेतरा वेठा थे यादो वेठो सफा कर परिचय हिनन खे त रोज ॾिसां थो हिकिड़ो दफ़ो भला अबू बकर जे महबूब खे ॾिसी त अचां एक दफ़ो ॾिसी त अचां दिल में ख़्याल ईंदो ईअं थो थी सघे जो दिल में मुस्तफ़ा जो ख़्याल अचे ऐं यार जो दीदार न थिए नथो सके ऐ मुसलमान अज भी तू दिल जे हुजूर सा यकीन सा तोखे तो चवा जिते भी आई जबलन में जंगलन में जिते आई उते हुजो मुझे करीम मुस्तफा जो अंदर में सच्चाई आई खुलूस सा वहा सिक आई तड़प पैदा कर इस मुझो करीम कुर्ब करे तो या नथो करे वजीफन सा यार जो दीदार कोन थी तो मता जे फलाणो वजीफो पढ़ा वजीफन सा यार कोन मिलंदो आ यार मिलंदो आ सिक सा मिलंदो आ जो त सिक में ही लिक हूंदी आ सिक में ही लिक हूंदी आ बहरहाल मुंहिंजा दोस्त अजीज तवील यकीन कयो हिन अखिन सा गाल कंदे उनखे ॿुधुम हिन कनन सा ॾिठो नालो न वठंदुसि छो त राज़ खे राज़ में रखणो आहे हिन अखिन सा उनखे गाल कंदे ॾिठो कनन सा ॿुधुम छा पियो चवे पियो मां मदीने पहुतुसि काथे पहुतुसि कसम पियो खणे पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जो नेक साले बाशर बुजुर्ग माण्हू जे पियो मदीने पहुतुसि महबूबन जे कदमन मुबारक खां हिन किरोने खां अॻु में इजाज़त हूंदी हुई जेॾी महिल वणे वतेरी वञी वियो चतो हुज़ूर जे कदमन में वञी वेठुसि कदमन में वेही अखियूं बंदि करे रमज़ान जो महीनो हुयो टे पहर खां पोइ वेठो हुयुसि दिल में ख़्याल आयो आका तुंहिंजे कदमन में वेठो जे गुलाम ते कुर्ब थे त तुझे आदो देर कान्हे का चवे तो रब्बे काबा जो कसम अखियूं बंद लगियूं पयूं हुयूं अचानक अंदर वारी अख खुली वई छा थो ॾिसां त मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शाही जे मुंहिंजा दोस्त अजीज महल में वॾो कालीनिया वॾो सेज ठहियल जे महबूब वेठा ॾिसां पियो त मस्जिद नबवी में जेके माण्हू अॻियां रखंदा पिया वञनि सामान हुज़ूर फरमाइनि पिया हिन जे आॾो ही रखो हिन जे आॾो ही रखो हिन जे आॾो ही रखो जी मां ॾिसां पियो हाणे मुराक़बे जे सूरत में अखियूं बंदि लॻियूं पयूं आहिनि ॾिसां पियो त मेज़बान कीअं थो महिमाननि खे खाए ऐ मुसलमान हसन जमाली वारो इन गुनाहगार अखिन सा ॾिसी रहियो हुयुसि कनन सा ॿुधी रहियो हुयुसि चवे पियो त ॾिसां पियो त महबूब फरमाइनि पिया फरमाईंदे जेॾी महिल मुंहुं वटि आया हुज़ूर फरमायो हिन जे आॾो हे बंदि रखो हिन जे आॾो हे खजी अजवा जी रखो हे दही रखो जेॾी महिल महबूब रखी ऐं अॻिते पिया वञनि मां दिल में ख़्याल कयो त कदमनि में चंबुड़ी पवां मां जो हीअं कयो त अखियूं खुली वयूं हीअ जो निहारियां त साॻियो हमराह दही बि मुंहिंजे आॾो थो पियो रखे त पंधु बि मुंहिंजे आॾो रखी रहियो याद रखो मुसलमान मुझो करीम मुस्तफा पंहिंजे गुलामन खां दूर कोन्हे पर काश अल्लाह जी ज़ात सा गुलामन खे उहा इश्क वारी अख अता फरमाए तो अंदर में जेका मोहब्बत जो ज़र्द वादा फरमाए टाइम में तो मुझो ही खिलत थी मां थोड़ो वधी वठा मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सैयदना सिद्दीक़ अकबर जे दावत ते सोहणो बिलाल हिकड़े ॾींहुं दिल में ख़याल तो करे वञी मक्के में काबे में हरम जे भर में ॾिसी सचा अबू बकर कहिड़े यार जी ॻाल्हि तो करे बस देर एतरी हुई अख में मिलंदी वई दीद मिलंदी वई ईद थींदी वई जुल्फ़े देखी है नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट
गया जिसने मेरे आका की अदा देखी है। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जा पतंग परवानो बस निगाह बांधी वई दिल खसजी वई यार जो आशिक थी वयो कदमन में कई करे महबूब जो दीवानो थी मोटी आयो। इस्लाम जो अवली दौरा उन मत में ईमान खे लिकायो विदो होयो ज़ाहिर कोन थींदा होया ओ मुंहिंजा दोस्त अजीज उन सुणे बिलाल खां अॻु में उम्मार बिन यासिर मुसलमान थी चुको हो। बस एतिरो थो ॿुधायांव मुसलमान थी चुको हो जेॾी महिल सुणो बिलाल मुंहिंजे महबूब जो दीदार करे मोटी आयो। हस्बे मामूल सुबुह जो जेॾी महिल बुतन खे साफ़ करण जे लाइ आयो बुत खे जो निहारे यार जो चेहरो आडो अची वियो अचे अंदर में जलाल पैदा थियो त चंड खे ॾिसी करे माकोड़ीअ जे आडो कीअं थो किरी। अंदर में बिलाल जी आवाज आयो इमामुल अंबिया जो दीदार करे वरी बुतन सां प्यार कीअं थो करी हुआ रोज़ कपड़ो खणी छंडींदो हो अॼु आली मिट्टी खणी बुतन जे बूथ ते मलींदो पियो वञे। जागो था जीअं बुतन जे बूथ ते मलींदो पियो वञे जेके बुतन जे पुजारी वरी ॾिसण आया ज़ियारत पंहिंजे पर में कंदा हुया उन्हनि ॾिठो त ही बिलाल रोज़ छंडींदो आहे अॼु मुंहं ते मलींदो पियो वञे। टोड़ी वञी अब्दुल्लाह बिन माजिद खे चयो हे तुंहिंजो ग़ुलाम बाग़ी थी वियो अथई ॾिस त तुंहिंजे बुतन जो छा हशर कयो अथई। वॾे नाले वारो हुयो हुन जो ॾिठो त हे मामलो थी वियो आहे। कॾहिं कॾहिं इज़त वारा माण्हू पंहिंजे बेइज़तीअ खे लिकाए छॾींदा आहिनि कॾहिं कॾहिं समझदार माण्हू लिकाए छॾींदा आहिनि। पोइ सिंधी मुड़ुस जो कटको किरियो हेॾे होॾे ॾिहारे खणी मथे में विधई बाड़ीअ जो किरियो त सॼे राज खे गॾु कई। ए अब्दुल्ला बिन माजिद पढ़ियो लिखियो माण्हू हुयो समझदार हुयो सोचे हेॾी मुंहिंजी दुनिया में इज़त हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि निकिरंदी ख्वारी थींदी हाणे इन ख्वारीअ खां उमैया बिन खलफ ॾाढो सख़्त कबीले जो सरदार या ॾाढो ताक़त वारो माण्हू आहे। राति जो वियो उमैया तोसां मुंहिंजी पुराणी यारी आहे दिलि थी चवे हिकिड़ो ग़ुलाम तोखे गिफ्ट में ॾेई छॾियां हिकिड़ो ग़ुलाम तोखे गिफ्ट में ॾेई छॾियां। उमैया बिन खलफ खे सुणो बिलाल अब्दुल्ला बिन माजिद गिफ्ट में ॾेई छॾियो। हाणे उमैया वटि बाग़ जो कमुकार सुणो बिलाल करे रहियो आहे। सुणे हज़रत उमार बिन यासिर खे सरेआम मके जे बाज़ार में कोड़ा था लॻनि कंहिंखे हज़रत उमार बिन यासिर हुज़ूर जो दीवानो हुन कलमे पढ़ण जो ऐलान कयो हुन जे मथां कोड़नि जो वसवार थी वियो। सभिनी कबीरनि जा माण्हू आया सभु को सरदार मर्ज़ीअ ते कुटींदो हुयो मुफ़्त में कलमो मिलियो अथई क़द्र कोन अथई क़द्र पुछड़ो अथई त हुज़ूर जे सहाबा खां पुछ। हज़रत उमर बिन यासिर खे मुंहिंजा दोस्त इएं मके जे गलियुनि में कोड़नि सां कुटे रहिया हुया। सरदार ने हिकिड़ी जी दावत कई अचो त हिन मुस्लमान खे कुटियो सभु कुटींदा विया। उमैया बिन खलफ बि आयो जेको ॾाढो ज़ालिम हुयो उन कुटे थकिजी पियो। जेॾी महिल थकिजी पियो चवे थो फिक्र नाहे बिलाल खे सॾु करे ओ मुंहिंजा बिलाल बिलाल चवे थो जी आका अॼु त हेॾे आ अॼु त जवानीअ वारी उहा जोभन ॾेखार जीअं मूंखे राज़ी कयो अथई ईअं राज़ी करे ॾेखार। अचे वठी कोड़ो उमैया बिन खलफ जे हथ मां हज़रत बिलाल कोड़ो वरितो आहे। कोड़ो वठी करे सभिनी सरदारनि ॾे निहारींदो थो वञे कोड़े खे हीअं नाज़ सां हीअं कंदो थो वञे। उमैया चवे थो ॾिसो मुंहिंजे ग़ुलाम जो मज़ो। जेॾी महिल हज़रत उमर जे घर में आयो घर में बीही चवे थो उमर छा ख़याल आहे। हज़रत उमर चवे थो बिलाल बस हिकिड़े
मुझे मथा मुसीबत हली रही जन भी हयान तू भी पंज हड़ी छले पान के जाहिर न कजा बिलाल भर में भी खिली तो जे उमार जे कदे हिकड़ो यार जो आशिक बर्दाश्त करे सके तो तबियो आशिक भी बर्दाश्त करेगी तो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक मुझा दोस्तों अजीजों हजरत बिलाल सुने हजरत उमर बिन यासिर जे घर में जेडी मल इहो आवाज करे ऐं पोइ थे निकतो घोड़े खे ही वले नाज़ सां फेराईंदो आयो उमैया जे साम्हूं अची करे सही ताज मोहम्मद हजरत बिलाल सुने उन घोड़े के ये जमीन ते उछलाए करे ऐलान कयो ओ मक्के जा काफरो ओ मक्के जा सरदारो कन खोले बुदो उमर बिन यासिर हिकड़ो गुलाम नाहे हाणे हिकड़ो उमर को न मार खाइंदो उमर सां गद मुस्तफा जो गुलाम बिलाल भी गद मार खाइंदो मुझा जानी इस्लाम जो रुगी ऐलान करण ते उनके बाजार में कोड़न सां कुटियो वींदो हो हिकड़े बिन सां न जेके इंदा कुटे जेडी वल थकजी पवंदा हा पो हथ कढंदा हा इस्लाम जो कदर पुछणो थई त हुजूर जे उन आशिकन का पुछ तो केसा के चाहे अमड़ जे पेट मां निकतासी दाई थोड़ो महट मोडई पानी जा बकौड़ा नाए मथो साईं ताजमहल के जो मगना ताजमहल साहब असान ले मैं मीर मोहम्मद के पुटड़ो जावा साईं ताजमहल हथन में खड़ी चेबा मुबारक थई तुझो नालो फलाणो मुस्तफा जे आशिकन जे घर में पैदा थियो मुफ्त में मुसलमान थे तो कैसा के कदर करो इस्लाम जो कदर पुछणो थई तो हुजूर जे आशिक का पुछ हुजूर जे गुलामन का पुछ हिक का हिक हुजूर जे सहाबा जा किस्सा मौजूद हन लेकिन मां तबालत में न तो वजन चाहा बस एतरो बुधण तो चाहा त ऐ मुसलमान हन दीन जो कदर कर पंजे करीम रब जो खौफ दिन मा खत्म न कर मदीने वाले मीर जे रहमत मा ना उम्मीद न थी उम्मीद ऐ खौफ जे विच में जेको जिंदगी गुजारी दुआ ओन के अल्लाह हिते भी सुरखुरु फरमाइंदो आ तो हुते भी सुरखुरु फरमाइंदो उम्मीद भी हुजे खौफ भी हुजे याद रखी छन मुझा दोस्त उम्मीद भी हुजे खौफ भी हुजे त जन दोस्त जे ईसाल सवाब जे नियत साही महफिल सजाई वया ओहे दुनिया छडे वया हन लेकिन अल्लाह जे कुरान करीम तो असा के भी चयो ओ दुनिया में रहण वारो हिकड़ो दी तम्हा जे ला भी मुकर्रर छलो अल्लाह ये कौन फरमायो त तव्हां जे ला हिकड़ो ॾींहुं मुकर्रर कयो भी तो तव्हां जे ला भी हिकड़ो ॾींहुं मुकर्रर कयल ओहा तकदीर में लिखला जॾहिं ओहा घड़ी ईंदी दुनिया जे अंदर रब्बियल आला सदाइण वारा भी माण्हू आया सेताज आया अकबर बादशाह जेड़ा जालिम भी आया जन खुदाई जी दावा कई तवज्जो कयो जन खुदाई जी दावा त कई पर पोइ मौत खां डिजंदा हुया खुदाई जी दावा भी कंदा हुया मौत खां भी डिजंदा हुया जो त असली खुदा न हुया जेको असली अल्लाह जी ज़ात कुल्लु मन अलैहा ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान इन आयत जो अलग मौजू थियो तफसील में न थो वञा बस मुख सारगी की आय जरूरी फरमाश न कदे अचा बस एतरो तो फकीर कुछ नओ बुधा तमा हिकड़े नुक्ते ते डेढ़ कलाक तकरीर करे तवा के बुधाया कुल्लु मन अलैहा फान हर शै फना थी वेंदी वयबका
वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम। अज दी ते मुदो तव बाकी अल्लाह जी ज़ात रहंदी इहो मुदो तव, लेकिन हाणे जेकॾहिं मां साईं वेठो अटा दिंदो व यबका ऐं बाकी रब्बिक व यबका वजह कि बिला माना कजो व यबका वजह ऐं बाकी सदको वञा सोहरन जे मथा व यबका वजह ऐं बाकी उन्हीअ जो चेहरो ऐं बाकी उन्हीअ जो चेहरो रब्बिक तुझे परवरदिगार जो चेहरो बाकी रहण वारो आ मौला तुझो चेहरो वले कले चो त कुरान पढ़ी पढ़ाया मुखड़ा यार दा कीए यार जो चेहरो छाके चइबो आ सॼी तकरीर करे कुरान जे आयत मथा आयत आयत मथा आयत पढ़ा त ख़बर पई त कुरान चइबो छाके आ कुरान पढ़बो कीअं यार जो मुखड़ो छाके चइबो आ वलिल्लाहिल मशरिक़ वल मग़रिब फअैनमा तुवल्लू फथम्मा वजहुल्लाह फथम्मा वजहुल्लाह। मशरक में निहारी मग़रिब में निहारी उन जो चेहरो मौला लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। होड़ा चेहरो होड़ा कुछ भी न यो चेहरो चाहे कहीं पे दफे। बहरहाल मौजा दोस्त सब के दुनिया छड़नी आ बाकी रहण वारी कंहिंजी ज़ात जो मुझे करीम रब जी बाकी कंहिंजी ज़ात रहण वारी आ जवाब ॾियो कंहिंजी ज़ात रहण वारी आ मुझे सुणे करीम रब जी ज़ात बाकी रहण वारी आ। हर शय के फना थियणो आ तुझी मुझी घड़ी मुकर्रर आगाह अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। एक पल जी खबर नाहे गण कहाणे लथिया या दफे त सस्तिया पर जे महांगी हुजे हम वो साल जी पली भरियो अन्या पैसा हुजन त वधीक वठी रखूं महांगी थींदी त ग़रीबन जो रत कटींदासीं महांगी थींदी त ग़रीबन के अल्लाह ताला पनाह में रखे। अल्लाह ताला असांखे सुठी सोच रखण जी तौफीक अता फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़बर हिकिड़े मिंट जी कोन्हे तैयारी सॼे साल जी लगी पई आ मुझे बेनियाज़ रब जी ज़ात जा बांधड़ो। अल्लाह फरमायो उन मौत खे याद कर मौला मौला मौत जिथे किथे ईंदो रब चवे तो जिथे किथे ईंदो मौला जे कदे मां लिखी वञा रब चवे तो को न लिखी सघंदे मौला जे करे टुबी हणी समुंड में वञा रब चवे तो उते ईंदो मौला जे जहाज में मथे हुजा रब चवे तो उते ईंदो मौला जे जबलन में हुजा रब चवे तो उते हूंदो। जेकॾहिं ताक़त सां मौत रुकजे हां पहलवान रोके छड़ीन जे कॾहिं हथियारन सां मौत रुकजे हां त आर्मी चीफ कंहिं मुल्क जा को न मरन हां जेकॾहिं हिकमतुन सां मौत रुकजे हां त वॾा वॾा हकीम तबीब को न मरन हां। अज़ीज़ाने मौत हिक हकीकत मौत हिक हकीकत हिकड़े ॾींहुं अचणो आ जॾहिं हकीकत अचणी आ त पोइ जेके जेके पक्का अचणो आ त उन जी तयारी बि करणी आ उन जी तयारी जवाब ॾियो उन जी तयारी जॾहिं ख़बर आ त मेहमान अचणो आ हर सूरत में अचणो आ मेहमान जी ख़बर भी हुजे भाजी भी न वठी अचे ईमानदारी सां ॿुधायो मेहमान जी ख़बर हुजे घर वारन खे इत्तला भी न ॾे मेहमान जी ख़बर हुजे कपड़ा भी न मटे मेहमान जी ख़बर हुजे पंहिंजे भी न जॾहिं मेहमान अचे ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो जवाब ॾियो ॻाल्हायो रस्मी तकरीर खपे त मौलूद पढ़ी वठ जेकॾहिं तव्हां ॼाण वारी समझदारी वारी तकरीर चाहियो था त जवाब ॾियो राज़ी थींदो या नाराज़ थींदो अञा तव्हांखे भला जमाली दोस्तन खे सवलो करे ॾियां जेकॾहिं तव्हां बिलावल भुट्टे साहब जे लाइ तव्हांखे यकीन हुजे इलेक्शन जो दौर आहे ज़रूर ईंदो जेकॾहिं हसन जमाली वारनि खे पक हुजे ज़रूर ईंदो सहन सिंगारी ॻाल्हि सिधी कही
रस्ता बुहारी दरिया न गलियूं सिंगारी दरिया न छो त मेहमान जंहिं वटि बि ईंदो आहे पंहिंजे हाल आहर तयारी कंदो आहे यादि रखी छॾे ज़िंदगी ऐं मौत जो बि हिकिड़ो तालुक आहे ज़िंदगी मेहमान ज़िंदगी मेज़बान मौत मेहमान जॾहिं ईंदो पंहिंजे यार खे वठी वेंदो